टियों नंबर मदन, टियों नंबर पीलो वारो। हाँ हाँ वो हाँ इहो लाइचिस। अरे कहिड़ो हाल आहे भाभी? हाँ ठीक है। चांहि पीअंदो? ना ना ठीकु आहे, ॿुधायो छा ॾियांव? कुछ मुंहिंजे लाइ सुठो पीस ॾेखारो न। दाल आहे? हाँ हे पीस ॾिसो भेण, स्टाइलिश पीस अथव हिकदमि। हाणे ॿ ॾींहं भेण सोनम कपूर पाए बीठी आहे रेड कारपेट ते। भेण हे पीस ॾिसो, मॉल जो आइटम अथव। अने ॿ ॾींहं पहिरियों हाणे करीना पाए बीठी आहे विराट कोहली जी शादीअ ते। जाम सिंपल आहे, थोड़ो ईअं हेवी में ॾेखारियो न। आहे त सुठो बट जाम एम्ब्रॉयडरी अथसि हिन में। वरी थोड़ो बराबरि पीस ॾेखारियो न मुंहिंजे लाइ। न न हिन में त मां ॿुधी लॻंदमि, इहो न। न न भैया हिन लाइ हाणे मुंहिंजी उमिरि किथे आहे, इन खां मूंखे इहा ससु पाइण ॾींदी। इहो त जाम ब्राइट कलर आहे हिकदमि, थोड़ो ईअं सटल सोबर कलर हुजे न। इहो त जाम डल थो लॻे कलर, थोड़ो ईअं सुठो ॾेखारियो अञा। इहो जाम कॉमन आहे न। इहो ओके आहे, ईअं इहो ओके आहे। न नो बस भैया एतिरा ई आहिनि। भेण चओ था एतिरा ई? हे सॼो दुकान ख़ाली थी वियो, तव्हां चओ था एतिरा ई आहिनि? ॾिसो न अञा कुझु निकिरी अचेव मुंहिंजे लाइ। भेण दुकान त मुंहिंजो ख़ाली थी चुको अथव। अगरि तव्हां चओ त पंहिंजे घर वारीअ जे कबट मां 2-4 ड्रेसूं कढी अचां? न भैया थैंक यू। ॾिसे थो मदन, दुकान जा 1500 पीस, दुकान ख़ाली थी वियो, जॾहिं अञा ॾेखार।